खानपुर महर भरिसां मासूम नीगर सां मुबैना बदफ़ैली जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस मासूम नीगर सां जिनसी ॾाढाई करण जे इल्ज़ाम हेठि जवाबदार खे गिरफ़्तार करे लाकअप हवाले करे छॾियो। खानपुर महर वेझो आदिलपुर थाणे जे हद ॻोठ शेरू महर में 7 वरहनि जे मासूम नीगर अब्दुल मतीन पुट मीर हसन काज़ी सां मुबैना तौर बदफ़ैली जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॿुधायो वञे थो त जवाबदार कुर्बान महर घिटी में खेॾंदड़ मासूम नीगर अब्दुल मतीन खे ज़बरदस्ती ओताक में खणी वञी जिनसी ॾाढाई जो निशानो बणायो आहे, जंहिं बाद नीगर जे रड़ियुनि ते जवाबदार नीगर खे ओताक में छॾे मौक़े तां फरार थी वियो। ॿिए पासे आदिलपुर पुलिस मुतासिर नीगर जे वारसनि जे फरियाद ते जवाबदार कुर्बान महर ख़िलाफ़ NC दाख़िल करे खेसि गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त मुबैना बदफ़ैली जो निशानो बणजंदड़ नीगर खे मेडिकल चेकअप लाइ घोटकी इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि मेडिकल रिपोर्ट अचण बाद ई जवाबदार ख़िलाफ़ वधीक कार्रवाई कई वेंदी।